सिंधी ख़बरुनि खां बाद जिन बि समातुनि असांखे जॉइन कयो आहे उन्हनि सभिनी समातुनि खे प्रोग्राम सिंध सुराण में हिकु भेरो ॿीहर भलीकार। मुंहिंजा अॼु 12 रबीउल अवल आहे 1442 हिजरी आहे जॾहिं त 30 अक्टूबर 2020 ईस्वी आहे। समूरे आलम इस्लाम खे जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं मुबारकूं। गुलाए अक़ीदत पेश कयो आहे मखदूम जमीलुज़्ज़मान ऐं उहे गुलाए अक़ीदत अवां ताईं रसाइण थो चाहियां। ख़ातमुल अंबिया मुस्तफ़ा शाफ़ी दोसरा मुस्तफ़ा रब जी राह ॾेखारी जंहिं अकुल खे सो सचो रहनुमा मुस्तफ़ा राह मंज़िल जा ही पेच वो ख़म छा कंदा राह मंज़िल जा ही पेच वो ख़म छा कंदा मुंहिंजो अॻुवाण आहा मुस्तफ़ा कल्ब नूर मुबीन सां मुनवर अथम कल्ब नूर मुबीन सां मुनवर अथम दिल चवे थी सदा मुस्तफ़ा आमद आहे ज़मीन ते नबी पाक जी आमद आहे ज़मीन ते नबी पाक जी मरहबा मुस्तफ़ा आसमान वो ज़मीन जो आ विर्द ज़बान आसमान वो ज़मीन जो आ विर्द ज़बान मुस्तफ़ा रोज़ महशर जी परवाह कहिड़ी जमील मुंहिंजो पैगम्बर आहे मुस्तफ़ा। हाणे मौलूद शरीफ़ ॿुधण जी सआदत हासिलु कंदासीं।